SHO अल्लाना अब्बासी जेको सरपंच SSP जे पंहिंजा नामनियात गुंडा जेके मुख़्तलिफ़ मुंहिंजी राइश गुलशन अज़ीज़ में आहे उते जेको ग़रीबनि सां वञी इहे प्राइवेट गुंडा माण्हुनि जे घरनि में घिरी करे ऐं बेगुनाह माण्हुनि खे हिननि जेके 3 FIR हुननि कूड़ियूं जेके कटियूं आहिनि जेके समाजी वर्करनि ते ऐं उन में प्लस जेको असांजो ज़िशान दोस्त ज़ख़्मी थियो आहे ऐं उन्हनि जा बि नाला उन्हनि में लिखी करे ऐं बेगुनाह सुमार जोखियो ॻोठ में बेगुनाह माण्हुनि खे उन में नामज़द कनि था ऐं हिन जा जेके प्राइवेट गुंडा आहिनि उन खां पोइ मंशियात शरेआम हले थी कोयलो चोरी इन जी सरपंच में थिए थी सुपारी जेका आहे कंटेनर जी सूरत में थिए थी असुल में SSP के असांजे धरणे खे मुंतशिर करण जे लाइ हिन जा सभई इलीगल कारोबार बंदि हुया उन्हनि खे करण जे लाइ जो 8 ॾींहं असांजो एहतिजाज हलियो त हिन जो कारोबार थी बंदि इन जे करे हिननि असांखे अची वकीलनि जे बेगुनाह जेको आहे एहतिजाज में जेको आहे रखनो विझी करे ऐं असांजे ज़ुल्म ऐं जिबर करण जी कोशिशि कई विया लेकिन असां अॼु कोर्ट जे आर्डर तहत आया आहियूं जे असांजी FIR न थींदी त असां सरापा जा एहतिजाज आहियूं